أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما يفتح الله للناس من رحمة فلا ممسك لها وما يمسك فلا مرسل له من بعده وهو العزيز الحكيم يا أيها الناس اذكروا نعمة الله عليكم هل من خالق غير الله يرزقكم من السماء والأرض لا إله إلا هو فأنا تؤفكون وإن يكذبوك فقد كذبت رسل من قبلك وإلى الله ترجع الأمور يا أيها الناس إن وعد الله حق فلا تغرنكم الحياة الدنيا ولا يغرنكم بالله الغرور إن الشيطان لكم عدو فاتخذوه عدوا إنما يدعو حزبه ليكونوا من أصحاب السعير الذين كفروا لهم عذاب شديد والذين آمنوا وعملوا الصالحات لهم مغفرة وأجر كبير जंहिं रहमत खे अल्लाह ताला माण्हुनि जे लाइ खोले छॾे त उनखे को बि रोकण वारो न आहे ऐं जंहिंखे रोके छॾे त पोइ उनखां पोइ उनखे को छॾाइण वारो न आहे ऐं उहो ई आहे जेको इक़्तिदार में बि कामिल आहे ऐं कामिल हिकमत वारो आहे ऐं इंसानो अल्लाह जे उन्हनि नेमतुनि खे यादि करियो जेके हुन तव्हांजे मथां नाज़िल कयूं छा अल्लाह खां सवा ॿियो तव्हांजो अहिड़ो ख़ालिक़ आहे जेको तव्हांखे आसमान ऐं ज़मीन मां रोज़ी ॾे ला इलाहा इल्ला हू उन खां सवा ॿियो को बि माबूद न आहे पोइ केॾांहुं तव्हां ऊंधा पिया वञो ऐं ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं ही तव्हांखे कूड़ो कनि त तव्हां खां पहिरीं केतिरनि रसूलनि खे कूड़ो कयो वियो व इलल्लाहि तुरजउल उमूर ऐं तमामु मामलात अल्लाह पाक जे तरफ़ ई मोटाया वेंदा ऐं इंसानो बेशक अल्लाह ताला जो वाइदो सचो आहे इन लाइ दुनिया जी ज़िंदगी तव्हांखे धोखे में न विझे ऐं न उहो शैतान तव्हांखे धोखे में विझे जेको वॾो धोखेबाज़ आहे बेशक शैतान तव्हांजो दुश्मन आहे इन लाइ तव्हां उनखे दुश्मन सम्झो हू त पंहिंजे मञण वारनि खे इन लाइ दावत ॾे थो त जीअं हू जहन्नम वारा थी वञनि जिन माण्हुनि कुफ़्र इख़्तियार कयो उन्हनि जे लाइ सख़्त अज़ाब आहे ऐं जिन ईमान आंदो ऐं सुठा अमल कया उन्हनि जे लाइ बख़्शिश ऐं वॾो अजुर आहे अफ़मन ज़ुय्यिन लहू सूअ अमली फ़रआहु हसना फ़इन्न अल्लाह युज़िल्लु मन यशाअ व यहदी मन यशाअ फला तज़हब नफ्सुक अलैहिम हसरात इन्न अल्लाह अलीमुम बिमा यस्नऊन छा भला ओ शख़्स जंहिंजे लाइ हुन जे बुरे अमल खे सिंगारियो वियो उन लाइ हू उन बुरे अमल खे सुठो सम्झे थो उहो उन शख़्स जे बराबरि थी सघे थो जेको भलाई करे भलो हुजे बेशक अल्लाह ताला जंहिंखे चाहे थो गुमराह करे थो
ऐं जंहिंखे चाहे थो हिदायत ॾिए थो। इन लाइ तव्हां इन्हनि काफ़रनि ते एतिरो ग़म ऐं एतिरो न पछतायो जो तव्हांजी जान ई ख़तम थी वञे। बेशक अल्लाह ताला ख़ूब ॼाणे थो उन्हनि ॻाल्हियुनि खे जेको हू कनि था। हिननि में अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो बयानु फरमायो त अल्लाह ताला पंहिंजे बंदनि जे लाइ जेका रहमत खोले छॾे उनखे को रोकण वारो कोन्हे। रहमत में तौफ़ीक़ हिदायत जी बची वई, अहिड़े तरीक़े सां रोज़ी बची वई, तौफ़ीक़ अमल जी बची वई। ऐं जंहिंजे लाइ अल्लाह ताला रोके छॾे त पोइ को बि अहिड़ो कोन्हे जेको अल्लाह खां छॾाए सघे, अल्लाह रब्बुल आलमीन सां मुक़ाबिलो करे ऐं जेका शइ अल्लाह रोकी आहे उहा खोले सघे। अल्लाह पाक केरु आहे? अल्लाह पाक जेको आहे सो कामिल इक़्तिदार आहे, यानी क़ुवत में, इक़्तिदार में, कुदरत में बि कामिल आहे ऐं हिकमत बि हुनजी कामिल आहे। अल्लाह ताला इंसान सॼी इंसानियत खे, सिर्फ़ु ईमान वारनि खे न, सॼे अल्लाह पाक सॼी इंसानियत खे ख़िताब करे फ़रमाए पियो त तव्हांजे मथां अल्लाह जूं जेके नेमतूं आहिनि उन्हनि खे यादि करियो। इहो ॿुधायो त छा अल्लाह खां सवा ॿियो को ख़ालिक़ आहे जेको तव्हांखे आसमाननि ऐं ज़मीन मां रोज़ी ॾे। आसमान मां माना आसमान मां बारिश, मींहुं जेको वसे थो, इहो ज़रियो बणिजे थो ज़मीन मां जेको आहे सो पैदावार थियण जो। ऐं ज़मीन मां बि जेको पाणी असां कढूं था उहो बि हक़ीक़त में बारिशूं थियूं आहिनि। कंहिं ज़माने में उहे बारिशूं जो पाणी हेठि जमा थी वियो त अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो बारिश जे ज़रिए सां ज़मीन खे आबाद करे। ज़मीन मां रोज़ी मिलणु इहो त बिल्कुलु सम्झ में अचे पियो। ला इलाहा इल्ला हू, उन अल्लाह खां सवा ॿियो को हाकिम कोन्हे, उन अल्लाह खां सवा ॿियो को माबूद कोन्हे। पोइ तव्हां केॾांहुं पिया ऊंधा वञो। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला तसली फरमाई त जेकॾहिं ही तव्हांखे कूड़ो था चवनि, काफ़िर जेके आहिनि उहे जेकॾहिं तव्हांखे कूड़ो था चवनि त पोइ तव्हां घबरायो न। तव्हां खां पहिरीं बि जेके रसूल आया उन्हनि खे उन्हनि जी क़ौम कूड़ो चयो। ऐं तमामु मामलात, तमामु कम जेके आहिनि आख़िरकार जेके आहिनि अल्लाह पाक जे तरफ़ मोटाया वेंदा, यानी हर शइ जो फ़ैसिलो अल्लाह पाक वटि थींदो। या अय्युहन्नास, ए इंसानो, बेशक अल्लाह ताला जो वाइदो सचो आहे। इन करे ईअं न थिए जो अल्लाह जे इन वाइदे खां तव्हांखे धोखे में विझी छॾे ॿ शयूं। हिकिड़ो त दुनियावी ज़िंदगी जा चस्का, हिन जी चलक चमक ऐं हिन जी कशिश, हिन जा जेको आहे सो हिन जी यानी मिठास, इहा तव्हांखे जेको आहे सो अल्लाह पाक जे वाइदे खां ऐं उन खां धोखे में न विझी छॾे। ऐं उहो शैतान जेको वॾो धोखेबाज़ आहे उहो कॾहिं तव्हांखे अल्लाह पाक जे मामले में धोखे में न विझी छॾे। पोइ अल्लाह ताला फरमाए पियो त बेशक शैतान तव्हांजो दुश्मन आहे, उनखे पंहिंजो दुश्मन सम्झो। दुश्मन सम्झो माना उनजो चयो न मञो, बल्कि उनजे मुक़ाबले में अल्लाह पाक जो चयो मञो। शैतान ऐं नफ़्स जेको आहे ॿई मिली करे तव्हां सां दुश्मनी कंदा, उन्हनि जो चयो न मञो, अल्लाह जो चयो मञो। हू त पंहिंजी जमायत खे माना पंहिंजे मञण वारनि खे इन लाइ दावत ॾिए थो शैतान, ताकी उहे जहन्नमी बणिजी वञनि। शैतान जो पूरो मक़सदु आहे त हिननि खे जहन्नमी बनाए, हिननि खे बाहि वारो बनाए। उहे माण्हू जिन कुफ़ुर कयो उन्हनि जे लाइ वॾो अज़ाब आहे, शदीद अज़ाब आहे, सख़्तु अज़ाब आहे। ऐं जिन ईमान इख़्तियार कयो ऐं सुठा अमल कया, माना अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़, शरीयत जे मुताबिक़ हुननि अमल कया त उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जो वाइदो आहे ऐं वॾे अजुर जो वाइदो। छा उहो माण्हू जंहिंजे लाइ उन जे बुरे अमल खे सिंगारियो वियो, करे पियो बुछड़ा अमल, पर हू सम्झे पियो त आउं ॾाढा सुठा अमल पियो करियां। हाणे इहो माण्हू जेको आहे सो किथां थो हिदायत ते अची सघे? हा, हिकिड़ो माण्हू बुराई करे पियो, उनखे बुराई सम्झे पियो ऐं कुड़े पियो, रोए पियो, नदामत अथसि, भाई त आउं हिन गुनाह मां निकिरां, उन जे लाइ त रस्तो आहे। पर उहो माण्हू जेको पंहिंजी बुराईअ खे, पंहिंजे कुफ़र खे, पंहिंजी गुमराहीअ खे, पंहिंजे गुनाहनि खे सम्झे पियो त आउं त सुठो कमु पियो करियां, इन जे लाइ दरवाज़ा बंदि आहिनि।
अल्लाह ताला फरमाए थो बेशक अल्लाह ताला जंहिंखे चाहे थो उनखे गुमराह करे थो ऐं जंहिंखे चाहे थो हिदायत। इन जो मतिलबु इहो कोन्हे त अल्लाह ताला जंहिंखे चाहे थो उनखे ज़बरदस्ती गुमराह थो करे छॾे। न, मक़सदु इहो त अल्लाह रब्बुल आलमीन नबियनि जे ज़रिए सां दावत पेश कई काफ़रनि ते। हाणे हिकिड़ो माण्हू सम्झे बि पियो ॻाल्हि पर ज़िद थो करे त न कोन मञींदुसि, अंदर मां सम्झे बि पियो त ॻाल्हि सची आहे, उनजे बावजूद चए थो त कोन मञींदुसि। पोइ हिकिड़े वक़्त ताईं इनकार कंदो थो रहे, जेॾी महिल पोइ ज़िद थो करे अल्लाह ताला ई उनजे दिलि ते मोहर हणी छो। हाणे तो क़बूल कयो न, तो पसंदि कयो इन गुमराहीअ खे, तो पसंदि कयो इन कुफ्र खे, तो पसंदि कयो इन्हनि गुनाहनि खे, त हाणे तो ई पाण पसंदि कयो पंहिंजे इख़्तियार सां। हाणे असां नाराज़ थी करे तुंहिंजे ज़िद ऐं तुंहिंजे हिन हठ धर्मीअ ते नाराज़ थी करे हाणे तुंहिंजे दिलि ते मोहर था हणी। हाणे तोखे सम्झ में ई कान ईंदी ॻाल्हि वाकई, तूं पंहिंजे इन ई कुफ्र खे ई सही पियो सम्झंदे। पहिरीं सम्झे ई पिए तां ग़लति आहियां, जेको मूंखे दावत ॾिए पियो उहो सही आहे, क़ुर सही आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही आहिनि। पहिरीं सम्झ, अंदरां तुंहिंजे अंदरि ज़मीर ज़िंदा हो, उन तोखे आवाज़ु ॾिनो पिए, पर जेॾी महिल तो उनजे हक़ जे आवाज़ खे दॿाए छॾियो ऐं हिकु वक़्त ताईं तूं दॿाईंदो रहे, अल्लाह नाराज़ थी करे तोखे जेको थो तुंहिंजे दिलि ते मोहर हणी छॾे। इनखे अल्लाह फरमाए पियो त जंहिंखे अल्लाह चाहे थो उनखे गुमराह करे। यानी ईअं न त अल्लाह ताला पकिड़े करे कंहिंखे जेको थो ज़बरदस्ती गुमराह थो करे छॾे, न, बल्कि पहिरीं हू गुमराही खे पाण इख़्तियार थो करे, पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो नाराज़ थी करे उनखे गुमराह थो करे छॾे। ऐं जंहिंखे अल्लाह चाहे थो उनखे हिदायत ॾिए थो। इन करे अल्लाह ताला फरमाए पियो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां इन्हनि काफ़रनि जे मथां त ही हिदायत ते छो कोन था अचनि, ही बाहि जे तरफ़ छो पिया वञनि, ही तबाही जे तरफ़ छो पिया वञनि। इन्हनि जे इन ग़म में पंहिंजे पाण खे एतिरो ग़म न करियो, एतिरो उन्हनि ते जेको आहे सो पछतायो न करियो जो तव्हांजी जान ई वञे हली। जेको माण्हू कुफ्र खे इख़्तियार कंदो त उन ते जेको उनखे अल्लाह गुमराह करे छॾींदो, ऐं जेको माण्हू हिदायत चाहींदो अल्लाह उनखे हिदायत नसीब कंदो। बेशक अल्लाह ताला ख़ूब ॼाणे थो उनखे जेको ही कनि पिया। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहु अकबर। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नअऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व नअऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन। सुब्हानल्लाह व बिहम्दिही।